सिंध हुकूमत पारां सूबे अंदर कोरोना वायरस का बचाव खातिर जो उपाउ वरिता विया आहिनि उन में मार्केटूं बंदि करण जो हुकुमनामो जारी कयो आहे। उन तहत मेहरापुर शहर मुकमल तौर लॉकडाउन आहे, जंहिं सबबि ॾियाड़ीदार मज़दूर सख़्तु परेशान आहिनि। वधीक हितां जे अवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। दुकानदार वीचारा परेशान लॻा पिया आहिनि, कारोबार सफ़ा ठिप लॻो पिया। पहिरियां ई मुल्क में बहरान लॻो पिया, वरी हे जेको आहे सो नयो वायरस आयो आहे त हुकूमत ऐलान कयो आहे दुकान बंदि कयो। दुकानदार वीचारा परेशान लॻा पिया आहिनि, उन्हनि जा मुलाज़िम परेशान लॻा पिया आहिनि, जेके डेली वेजेस वारा वीचारा उहे परेशान लॻा पिया आहिनि, रेडी वारा परेशान लॻा पिया आहिनि। मुल्क अलाए काॾे हले वेंदो, अलाह साईं ख़ैर कंदो। हुकूमत खे अपील था कयूं त रोज़गार खे बहाल कयो वञे। जाते जाते जिन दुकानदारनि जिते होटलनि ते रश थिए थी या सिनेमा हॉलनि में थिए थी या जाते मजमुआ मेड़ाक थियनि था त उन्हनि खे भले बंदिश कनि। बाक़ी जिन दुकानदारनि वटि हिकिड़ो या ॿ ग्राहक या 3 ग्राहक अचनि था उते नुक़सानु त कोन थींदो। हुकूमत खे अपील कयूं था त बराए महिरबानी जेके नंढा नंढा कारोबार वारनि खे इजाज़त ॾिनी वञे त वीचारा बचनि जो रोज़गार कनि। ग़रीब मिस्किन ॾाढा परेशान आहिनि। मेहरापुर शहर जा रहण वारा आहियूं। हिते सॼो शाही बाज़ार आहे, मर्कज़ आहे, कारोबारी शहर आहे, सॼो बंदि पियो आहे, सॼो मुतासिर लॻा पिया आहिनि। ऐं मज़दूर तबको आहे, हे दुकानदार नंढा नंढा हे काॾे वञनि वीचारा। हिननि जी नंढी शापूं आहिनि, किराएदार आहिनि, सभु हे किरावा काॾो भरनि। हे अटे जो बुरान लॻो पियो आहे, हर शइ जो बुरान आहे। ॿियो वरी कोरोना वायरस अची वियो आहे। हाणे हे वॾी वॾी जेके आहिनि शॉपिंग हॉल उहे बंदि करण जो गवर्नमेंट हुकुम कयो आहे। ऐं नंढी नंढी शॉप ते हिकु ॿ ग्राहक अचे थो, हे वीचारा पंहिंजी रोज़गारी न कनि त काॾे वञनि। हे त तमामु परेशान लॻा पिया आहिनि। ऐं हुकूमत का बि जेको आहे न हिननि लाइ कुझु न कयो आहे। ग़रीब तबको आहे, मज़दूर तबको आहे, बेरोज़गार थी वियो आहे। हे जेको गॾु कोन था थी सघनि, मज़दूरी कोन था करे सघनि, हिननि ते पाबंदी आहे। हिननि जो राशन पाणी हे हो काॾो अचे, हे सभु बेरोज़गार लॻा पिया आहिनि। हिननि लाइ हुकूमत लाइ असांजी अपील आहे त हिननि जे लाइ जेको आहे न कुझु न कुझु बोर जो अमल करणु घुरिजे। रोज़गार बंदि थी वियो आहे, ॾाढो जेको तकलीफ़ अची वई आहे। माण्हू जेको रोज़ जेके 500 रुपया ॾियाड़ी कमाइण वारा उहे काॾे वञनि, छा कनि। ॾाढी तकलीफ़ थी आहे, ट्रांसपोर्ट बंदि लॻी पई आहे। ॾाढो जेको मतिलबु वेल में अची वियो आहे। और 2 किलो अटो खाइण वारा परेशान लॻा पिया आहियूं, छा कयूं, काॾे वञूं। हुकूमत घुरिजे त असांखे को रिलीफ ॾिनो वञे, को फंड वग़ैरह ॾिनो वञे, जंहिंजे तहत जेको आहे असांजी माली मदद कई वञे। तव्हांखे ख़बर आहे हीअ वबा जेकी आहे ख़तरनाक बीमारी हली रही आहे, पर असां चीफ मिनिस्टर खे गुज़ारिश था कयूं जेके डेली वेज ते वीचारा कमु करे रहिया आहिनि, या दुकानदार जेके दुकाननि जा किराया भरे रहिया आहिनि उहे तमामु परेशान आहिनि। मज़दूर तबको तमामु परेशान आहिनि। रेड़ीअ वारा, दुकानदार वारा, जिन खे दुकान पंहिंजा आहिनि उहे त संभाले वेंदा। जेके तक़रीबन 90% माण्हू दुकान किराएदार आहिनि उहे दुकानदार काॾो अफोर्ड करे सघंदा। ऐं तव्हां ॾिसो त बाज़ारनि में अॼुकल्ह वीरानी लॻी पई आहे, माण्हू तमामु परेशान लॻे पिया आहिनि। अॻे ई बेरोज़गारी अॻु में घणी हुई, वधीक हे मथां हुकूमत जा जेके डंडा ऐं ज़ोर पुलिस वारा अची ज़ोर दुकान बंदि कराए रहिया आहिनि, इहा बि हिकिड़ी सफ़ा नाजाइज़ ई आहे। असां हर शइ सां कंप्रोमाइज़ कंदासीं, पर हे जेकी ज़ोर ज़बरदस्ती आहे दुकानूं बंदि कयो, तव्हां वॾा शॉपिंग मॉल बंदि करायो, होटल बंदि करायो, पार्क बंदि करायो, असां तव्हां सां ताउन करण लाइ तयारु आहियूं। बाक़ी नंढा नंढा दुकानदार जिते 2 माण्हू ख़रीदारी करे रहिया आहिनि उन्हनि खे तव्हां बंदि करायो, इहा सीधी सी नाजाइज़ी आहे। CM सिंध जेको नोटिस कढियो आहे, जेको आम नंढा नंढा दुकान बंदि कया विया आहिनि। हिननि सां ग़रीब तबके खे वॾो नाइंसाफ़ी थी आहे। अमीर त पंहिंजो कमुकारु हले वेंदो, हुनखे एतिरो आहे पंहिंजो महीनो 2 महीना वेही खाई सघंदा। पर जॾहिं ग़रीब जेको 300 रुपया कमाइण वारो उनजो छा थींदो, या उन लाइ को रिप्लेसमेंट में को अहिड़ो ॾियनि उन लाइ राशन वग़ैरह, या अहिड़ो को हुनखे शनाख़्ती कार्ड धरी। ईअं बि न उन्हनि जा वरी हेठां जेके माण्हू आहिनि उहे वरी कुझु करप्ट वग़ैरह आहिनि। इन करे हिन घुरिजे त या त ग़रीबनि जो कुझु कनि, या उनखे राशन वग़ैरह पैसा अहिड़ा अमदाद लाइ जेके ॿाहिरां अचनि था उहे हुनखे ॾियनि। आवाम जा जेको आहे सो वीचार ॿुधा, हुननि गवर्नमेंट खां इन ई शइ जी अपील कई आहे त जेके ॾियाड़ीदार मज़दूर आहिनि उहे कोरोना वायरस जे जेके करे मार्केटूं बंदि आहिनि, उन सबबु सख़्तु परेशान आहिनि। ऐं उन्हनि हुकूमत खां घुर कई आहे त उन्हनि जे लाइ को ख़ुशूसी पैकेज तौरु ऐलान कयो वञे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, धरती TV न्यूज़, मेहरापुर।